वजीर आजम शहबाज शरीफ तरफा PTI के हिक भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी आश। PTI क़यादत खे पहिरियां ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहियां। असेंबली फ्लोर ते बि ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। मुल्क खे अॻिते खणी हलणु घुरिजे ऐं हुकूमत उन लाइ क़दम खणण लाइ तयारु आहे। वजीर आजम शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। संदसि चोणाइत फील्ड मार्शल खे बिल्डर किंग अब्दुल अज़ीज़ एवार्ड समूरी क़ौम जो एवार्ड आहे। अॼु क़ौमी एयरलाइन जी निजकारी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो निजकारी थींदी। क़ौमी एयरलाइन जी निजकारी लाइ लाॻापियल इख़्तियारिन ऐं काबीना मेंबरनि वॾे ध्यान सां कमु कयो। PIA जी निजकारी लाइ 75% शेयर्स जी नीलामी अॼु थींदी। निजकारी कमीशन जी पधिराई मूजिबि PIA जी निजकारी लाइ 75% शेयर्स जी ॿोली अॼु लॻाई वेंदी ऐं मंझंदि जो ॿोली खोली वेंदी। नीलामी जमा थियण खां पोइ महरबंद लिफ़ाफ़ा दॿे में रखिया वेंदा। उन खां पोइ प्राइवेटाइज़ेशन कमीशन बोर्ड इजलास में क़ीमत तय कई वेंदी। कोट डिजी भरिसां ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में माउ ऐं धीउ क़तुल, पीउ ऐं धीउ ज़ख़्मी। लाशारी पुल वटि पुराणे तकरार तां ॿुरड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि औरत फ़हमीदा ऐं संदसि धीउ राबिया ॿुरड़ो क़तुल थी विया। मक़तूला फ़हमीदा जो मुड़ुसु राजा ऐं संदसि धीउ राहिला ज़ख़्मी। पुलिस मूजिबि मामिलो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। उबावड़े भरिसां रावती ऐं कशमोर जे कचे वारे इलाइक़े में घोटकी पुलिस जो ऑपरेशन ॿॾोहारी मारण जी दावा। DSP उबावड़े जो चोणाइत पुलिस ऐं रेंजर जो गॾियल ऑपरेशन शर गैंग्स ऐं इंडियन गैंग्स जी ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान ॿॾोहारी साक्षर ऐं अबरो शर मारिजी विया। संदन लाश वाक़िए वारे हंधि पियल। पिरालो जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऑपरेशन दौरान फायरिंग में पोरत मारिजी वियो। पुलिस पारां ऑपरेशन दौरान ॾोहारी खे मारण जी दावा। बिरादरी जतोई थाने जे हद ॻोठ नाज़िल नारेचो में पुलिस जे ऑपरेशन में फायरिंग दौरान शोबान अली नारे जो मारिजी वियो। वारिस औरतुनि जो चवणु आहे त पुलिस ते घरनि मथां ड्रोन हमला करे नौजवान खे बेगुनाह मारियो आहे। SSP ख़ैरपुर जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी मुसाफ़िर कोच जे फुर में मुलविस हो। पुलिस जी चढ़ाई दौरान ड्रोन हमले में मारिजी वियो आहे। गढ़ी खेरो में हिंदू बिरादरी के धाड़ेलनि पारां भत्ते जूं चिठियूं मिलण ख़िलाफ़ शटरमैन हड़ताल ऐं धरणो। हिंदू बिरादरी ऐं शहरीन कारोबार बंदि रखी सिंध बलोचिस्तान रोड ते धरणो हुयो। सियासी समाजी अॻवान बि धरणे में शिरकत। हिंदू बिरादरी जे अॻवाननि जो चवणु आहे त हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में कारोबार लाॻीतो बंदि रखियो वेंदो। ऐं डोनाल्ड ट्रंप अमेरिका फर्स्ट पॉलिसी तहत 30 सफ़ीरनि खे वापसि घुराए वरितो। परॾी ख़बरूं इदारे मूजिबि सदर ट्रंप अमरीकी सफ़ारतखाननि खे अमेरिका फर्स्ट पॉलिसी जी तरजीह जो अक्कास बणाइणु चाहे थो। अमरीकी परॾी वज़ारत तरफ़ां वापसि घुरायल सफ़ीरनि जा नाला नाहिनि ॿुधाया विया।